अरे गोतू मले अरे भाई वादाई मुझे यार तो के वादाई मुझे यार राम 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 अचो वेयो बेड़ा रिपोर्ट बुधी त कन्याला खीर जो होलसेल धंधो खोलियो आ वाह यार वाह ॾाढी खुशी दी यार ॾाढी खुशी दी साईं टेऊराम महाराज जी कृपा है बस उन साईं जी कृपा खपे गाल छा हुई अरे मुझे भी दिमाग फ्री हुआ मां पे चवा भाई मुखे भी खीर जो धंधो करणो आ खीर धंधो कंदा हां त खीर ता केरो को वठंदव मैं जो असा 20 रुपए किलो वठंदा आहियूं मैं जो खीर ता 20 रुपए मुखा वठंदव हां अरे थोड़ो ध्यान सां चओ घट में घट 100 में जो खीर दींदो 100 में जो असा 20 रुपए वठी 30 रुपए विकणंदा आहियूं 30 रुपए विकणंदा हां बेड़ा 20 रुपए किलो वठी 30 माना 10 रुपए किलो जो नफो बेड़ा थोड़ो कुछ भगवान का ढिजो 10 रुपए किलो जो नफो थींदो आया खर्चा केडा आहिनि अच्छा भला गाय जो घणे वठंदव 15 रुपए किलो गाय जो वरी 15 हां बकरी जो बकरी जो असा रखंदा ही नहीं हां बकरी के वठंदा आहियूं कन्या लाल अरे यार बकरी जो खीर तो तोके वठणो ही पवंदी बकरी जो खीर के वठणो पवंदो मां मालिक आया वठा न वठा मुजी मर्जी बाहर बेड़ा बोर्ड लगाओ दई दूध कर त बकरी वाली दूध न दी या तेल दी आया असा दूध विकणंदा आहियूं मेहन जो गायन जो न कि बकरिन जो भाई लिखो नहीं है बोर्ड ते बाहर भाई बकरी नो दूध नहीं लेवा मां उसे न न असा बकरी जो खीर न वठंदासे बकरी जो खीर अरे कन्या लाल ॾिस बकरी जो खीर त तोके वठणो ही पवंदी मुंहिंजो नालो गोदू नहीं गोदू ये एडी गोलाडू खराइंदो मां न एकड़ी ये गुराक सुरक्षा में फोन कंदो मां त ये समझ डंडण पे थी ने डंडण ये हथ करे अंदर हली वेंदे अरे गोदू तो अग में बे भरवाड़ का मुके सुहाना है भाजिन जे दुकान ता मुके तो कढायो भाजी जा दुकान बंद कराए मौसम मौसम व्याजन दे खणी हेडा वडा दुकान खोले आए त छा तू मुझे पुठिया भेजी वियो आइया खुदा जी का मार पई कहर पई गोदू बिना मार वरी मुके नो जी मां पाण तुजो भलो करणा मां मुजो दोस्त मानू आ वन्यास 100 मेन जो 100 गायन जो ऐं 100 बकरी जो खीर तो के रोज में ॾियण चाहे केॾो धंधो वधी वञे या तू वरी के बकरी जो खीर न वठंदो न बकरी जो असा न वठंदासे तू असा ये दुकान बंद करने पुठिया पइजी वा गोदू भगवान का टिज अरे यार कमाल तो करी वरी चई वरी मुखे तो भगवान का टिज बेला मां पाण तुजो भलो करणा हुया घणी मेहूं गायूं दवा ता वटे हां मेहूं गायूं घणी दवा अरे हींअर मां सर्वे करे निकतो आया भाई खीर घणे ता वठो पो मां दिमाग लगाईंदुम पो 8-10 महीने का मुंजो विचार आ भाई गायूं वठणा मेहूं वठणा माना चाहना वर्तियों कोन दवा न माना ये खाली पिटाना आया बंद कराना आया दुकान बंद चालो मां जब दिसा केरो किता वठो किए तो मुके हिसाब पे को तू थोरो तो पहले ध्यान रखो उठो उठो वणो न खबे असा खीर पीता ए न वठ तू जो ही खाली दुकान आया के खीर तू न वठने 1000 दुकान बेन मां पाणे बेन के दी तुम या तू यही आ करो हल को तू मार का बोई खुदा जी